असांखे भरे ऐं असां तव्हां आला अमलदारनि ताईं असांजी तव्हां पुॼायो था वॾी महिरबानी तव्हांजी आहे ऐं उन खां पोइ मां इहा अपील थो कयां पंहिंजे मौजूदु शख़्सनि सभिनि खे ऐं आसिफ़ साहिब खे पहिरें नंबर सदर आसिफ़ अली ज़रदारी साहिब खे महिरबानी करे बड़ाए महिरबानी कराया वञनि असांखे इंसाफ़ ॾिनो वञे असां तमामु घणा असां पंहिंजे मौजूदु सभिनी शख़्सियतनि खे असां अपील था कयूं ऑफिसरनि खे अपील था कयूं SSP नवाज़ शाह खे अपील था कयूं बिलावल भुटिया साहिब खे अपील था कयूं असीं भड़ाल ताजपुर खे अपील था कयूं रेस आशिक़ अली ज़रदारी साहिब खे बि अपील था कयूं ऐं लियसन साहिब खे अपील था कयूं असां पंहिंजे सरदार ख़ान साहिब खे बि अपील था कयूं असां सभिनि खे इहा अपील था कयूं आला अमलदारनि खे असां पंहिंजे हद जे पुलिस वारनि खे सूबेदारनि खे बि अपील था कयूं त असां इंसाफ़ कयो ऐं चोरनि जी सचाई कयो चोरनि जी वंगार न हो हुननि खे गिरफ़्तार कयो ऐं असांखे पंहिंजो फुर लुट थियल सामान वापसि करायो ऐं धारो आहे फुर करे हथियारनि जे ज़ोर ते फुरियो वियो आहे हिकिड़ो मामूली चोरी हूंदी आहे हिकिड़ो हूंदो आहे न आहे हथियारनि जे ज़ोर ते यरकुमाल बनाए ऐं धारो हयो असां सां हीउ टियों चकर थियो आहे ये जेके आम रूटीन बन विया आहिनि असां आला इतलात खे चऊं था त हीअ जेको चोरियूं शुरू आहिनि इन्हनि खे कंट्रोल में कयो वञे ऐं जंहिं खां पोइ थी थियूं वञनि उन्हनि खे उन्हनि जो वापसि माल ॾियारियो वञे असां क़यादत खे बि अपील था कयूं त जंहिंसां बि ज़ुल्म थिए त उन्हनि सां असां उन्हनि खां गॾु आहियूं ऐं उन्हनि सां ई असां मामले हलूं था असां शहरी हिसाब सां साबिक़ चेयरमैन जे हिसाब सां असां मक़बूल सर ते जेको नाइंसाफ़ी थी आहे जेको ज़ुल्म थियो आहे धाड़ो लॻो आहे असां उन्हनि जे ख़िलाफ़ु एहतियात कयूं था ऐं उन्हनि खे असां आला क़यादत खे असां इहो अपील आहे त असांखे इन्हनि जो जेको सामान आहे सो वापसि कयो